वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। हिन वक़्तु असां लाइन ते वरितो आहे मीर नादिर अली अबड़ो साहब जन खे, पाण सीनियर एंटी करप्शन ऑफिसर आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, तव्हांखे ख़ुशि आमदीद चवां थी पंहिंजे प्रोग्राम में। पाण अॼु जंहिं मौज़ू ते ॻाल्हायूं पिया, करप्शन ते पाण ॻाल्हाए रहिया हुआसीं। सर, ॾींहों ॾींहुं जेके करप्शन जा वाक़िया वधी रहिया आहिनि, उन में एंटी करप्शन डिपार्टमेंट जी जेका कारकर्दगी आहे उहा मायूस कंदड़ छो आहे? मां नथो भायां त का एंटी करप्शन जी कारकर्दगी मायूस कंदड़ आहे, छो जो एंटी करप्शन डिपार्टमेंट मां थोरो वज़ाहत सां ॻाल्हाईंदुसि। एंटी करप्शन डिपार्टमेंट पाकिस्तान ठहण खां अॻु जो पुराणो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे ऐं ब्रिटिश गवर्नमेंट जॾहिं सभु डिपार्टमेंट ठाहे बसि कया हुआ त उन्हनि ॾींहंनि में ब्रिटिश गवर्नमेंट जा आख़िरी महीना हुआ ऐं ब्रिटिश गवर्नमेंट जॾहिं महसूसु कयो त मुख़्तलिफ़ खाता ठहिया आहिनि ऐं उन्हनि में करप्शन पई थिए, तॾहिं हिकिड़ो डिपार्टमेंट ठाहियो जंहिंजो नालो रखियो वियो हो उन वक़्तु हिंदुस्तान जे दौर में स्पेशल पुलिस। ऐं उन वक़्तु स्पेशल पुलिस जो सर्कल ऑफिसर हूंदो फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट यानी मुख़्तियारकार। सो तमामु पुराणो डिपार्टमेंट आहे ऐं उन मंझां ई 1970 में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं प्राइम मिनिस्टर हो त हिकिड़ो फेडरल खातो ठाहियो वियो, फेडरल डिपार्टमेंट FIA उन मां कढियो वियो। FIA बि एंटी करप्शन मां ई निकितल मतिलबु फेडरल गवर्नमेंट जो हिकिड़ो इदारो आहे। उन खां बाद में नेब आयो, उहो त तमामु हाणे जी ॻाल्हि आहे, का परे जी ॻाल्हि कोन्हे। मां सम्झां थो त एंटी करप्शन डिपार्टमेंट जंहिंजूं हर ज़िले में असांजी पुलिस स्टेशन आहे एंटी करप्शन जी, असांजो सर्किल ऑफिसर वेहे थो ऐं अहिड़ी सहूलियत न नेब खे आहे न FIA खां। नेब जा बि दफ़्तर तव्हां ॾिसंदव त डिवीज़न लेवल ते आहिनि, FIA जा बि दफ़्तर ॾिसंदव डिवीज़न लेवल ते आहिनि, पर हे पुराणो डिपार्टमेंट आहे ऐं बाक़ाइदे कमु करे पियो ऐं बहितरीनु कमु करे पियो। हाणे त अञा वधीक जदीद थी वियो आहे, कंप्यूटराइज़ दौर आहे त अञा जदीद थी वियो आहे। ऐं तव्हांखे जेको चओ पिया त मायूस कंदड़ आहे, मायूस कंदड़ कतई बि न आहे। तव्हां जेकॾहिं असांजी एंटी करप्शन कोर्ट्स में वञो, जेका कराची में आहे, हैदराबाद में आहे, सखर में आहे, लाड़काने में आहे, उते तव्हां वेंदव त असांजी कारकर्दगी जी तव्हांखे ख़बर पवंदी त केॾा न ब्यूरोक्रेट्स ऑफिसर सरकारी मुलाज़मीन लाइन लॻायो डेली बीठा आहिनि जवाबदार जी हैसियत में। इहा असांजी बहितरीन कारकर्दगी आहे। मीर साहब, मां तव्हांखे थोरो इंटरप्ट कंदुमि ऐं थोरो तव्हां सां डिसएग्री कंदुमि। हिकिड़ो जेको असां वटि तासुर आहे एंटी करप्शन डिपार्टमेंट हुजे या ॿिया जेके FIA हुजे या नेब इवन, त असां वटि इहो हिकिड़ो तासुर आहे त इहे इदारा जेके आहिनि उहे करप्ट माण्हुनि खे फैसिलिटेट करण जे लाइ, जेके हींअर जेको उनजो रोल आहे उहो सिर्फ़ु उन्हनि खे फैसिलिटेट करण जे लाइ आहे। मां सम्झां थो त हिते सियासी मुदाख़लत जेका आहे उन खे बि रद्द नथो करे सघिजे, त हर ज़िले में जेके बि सर्कल ऑफिसर जी जेका तव्हां ॻाल्हि कई उहे बि कंहिं न कंहिं जे आशीर्वाद सां अचनि था ऐं उहे उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो सेफ पैसे, जेकॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु का कंप्लेन बि थिए थी त एंटी करप्शन डिपार्टमेंट उनखे हिकिड़ो क्लियर चिट ॾिए थो। इन तासुर खे मां कीअं था ॾिसूं? न ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, मां तव्हां सां मुतफ़िक़ न आहियां। उहो इन जे करे जो असां वटि एंटी करप्शन कमेटियूं बि आहिनि। ॾिसो न, एंटी करप्शन कमेटी 1 आहे, 2 आहे, 3 आहे ऐं मुख़्तलिफ़ ग्रेड्स जा जेके मुलाज़मीन आहिनि। असां जीअं 16 पहिरें ग्रेड खां 8 ग्रेड ताईं डिप्टी कमिश्नर जेको मुतलका ज़िले जो आहे उन वटि मैटर पेश कंदा आहियूं। 9 ग्रेड खां 16 ग्रेड ताईं डिवीज़न जे कमिश्नर वटि असां मैटर पेश कंदा आहियूं ऐं 17 ग्रेड खां मथे जेके बि आहिनि चीफ सेक्रेटरी सूबाई सिंध वटि असां माना एंटी करप्शन कमेटी 1 वटि पेश कंदा आहियूं। त सवाल नथो पैदा थिए त असां कंहिंखे छॾियो हुजे। बिल्कुलु एंटी करप्शन जा जेके सर्कल ऑफिसर आहिनि उहे असांजे ठाहे मोकिलींदा आहिनि ऐं असां पोइ कमेटियुनि में पेश कंदा आहियूं। असां बाला ऑफिसर बि उते वेठा आहियूं, डिप्टी डायरेक्टर, डायरेक्टर, चेयरमैन एंटी करप्शन ऐं वरी उन खां अलावा बि जेकॾहिं जेको ग्रेड वाइज़ पेश कई थी वञे कमेटी में उहे बि बाक़ाइदा डिस्कस कंदा आहिनि
असां कंहिंखे बि कोन छॾियो आहे। मां तंहिंजे करे ई तव्हांखे चयो त असांजो तव्हां एंटी करप्शन कोर्स ॾिसो, तव्हांखे इहा शाहिदी मिलंदी त असां केॾे तादाद में जवाबदारनि खे चालान था कयूं ऐं इंक्वायरियूं बि हलनि थियूं। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। पर मुंहिंजे ख़्याल में अबड़ो साहब तव्हांजी ॻाल्हि टू सम एक्सटेंट खे उन सां एग्री करे सघिजे थो, पर जेकॾहिं असां ग्राउंड रियलिटीज़ खे ॾिसूं त असां वटि तक़रीबन ग्राउंड ते जेको आहे अवां जे डिपार्टमेंट हुजे या FIA जो रोल हुजे या NAB जो रोल हुजे, असां अॼु ताईं इहो ॾिठो आहे त कंहिं बि माण्हू खे सबूतनि सां पकिड़े करे उन जी प्रोसिक्यूशन थी हुजे, उनखे सज़ा आई हुजे। इहो ई मां सम्झां थो त इन में सियासी मुदाख़लत बि आहे, इंतकामी कार्रवायूं बि थियनि थियूं ऐं कंहिंखे जेकॾहिं ब्लैकमेल करिणो आहे त पोइ इन्हनि इदारनि जे थ्रू उन्हनि खे ब्लैकमेल कयो थो वञे। मां सम्झां थो जी अबड़ साहब, मां सम्झां थो मुंहिंजी पंहिंजो ज़ाती मुंहिंजी जेका मतिलबु मां जेको कंसीव कयो आहे, मां जेको सम्झां थो त इन्हनि इदारनि में सुठा माण्हू बि आहिनि, तव्हां जहिड़ा सुठा माण्हू बि आहिनि, पर कारियूं रिढूं बि इन्हनि इदारनि में आहिनि। त इन्हनि कारियुनि रिढुनि जे करे जेको इदारो आहे उन जेका परफॉर्मेंस आहे उहा ग्राउंड ते नज़र कोन थी अचे। ॾिसो, मां हाणे NAB जी ॻाल्हि कोन कंदुसि, छो जो मां NAB में न आहियां, न ई FIA जी ॻाल्हि कंदुसि, न ई मां FIA में आहियां। मां एंटी करप्शन में आहियां। तव्हां ॾिसो, जॾहिं असां कंहिं ऑफिसर खे ट्रैप था कयूं त उन वक़्तु असां सां जुडिशरीअ जो फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट माना सिविल जज गॾु हूंदो आहे, मोबाइल सिविल कोर्ट असां सां गॾु हूंदी आहे। बाक़ाइदे असां डिस्ट्रिक्ट एंड सेशंस जज खां सिविल जज वठंदा आहियूं ऐं उहो सिविल जज असां सां गॾु हलंदो आहे ऐं जवाबदार जे खीसनि मां जॾहिं पैसा निकिरनि था त उहो बाक़ाइदे मशीननामे में लिखिया वञनि था ऐं उहो पंहिंजी ट्रैप रिपोर्ट थो ॾिए। ऐं जॾहिं जज असां सां शामिलु हुजे, माना जुडिशरी अदलिया असां सां शामिलु हुजे को जज, त इन खां वधीक कहिड़ी मतिलबु तव्हांखे मतिलबु असां सां जजिस बि गॾु हूंदा आहिनि त उन्हनि खे त सज़ा बिल्कुलु ईंदी। असां कोर्ट में उन्हनि खे चालान कंदा आहियूं, असां छॾे ई नथा सघूं ऐं मथां वरी असांजी कमेटियूं बि आहिनि। इहो त अबड़ा साहब ईअं आहिनि, जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कई उनखे अॻिते वधाईंदे त को कंप्लेन करे थो त उन खां पोइ एक्शन थिए थो, जेको उन खां अमाउंट रिकवर थिए थो पोइ उन ते एक्शन थिए थो। पर जेकॾहिं को कंहिंजे ख़िलाफ़ कंप्लेन नथो करे त उन में तव्हांजो डिपार्टमेंट जेकॾहिं तव्हांजो डिपार्टमेंट शइ कीअं थो? बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कई त उन में असां पाण सोर्स रिपोर्ट्स ॾींदा आहियूं ऐं असां उते छापा हणंदा आहियूं, यानी रेड कंदा आहियूं, सरप्राइज़ विज़िट्स कंदा आहियूं। असां पंहिंजो पाण बि एक्शन खणंदा आहियूं ऐं उहे खणी बि चुका आहियूं, खणूं बि पिया ऐं खणंदा रहंदासीं बि। अहिड़ा बि काफ़ी जेको आहे सो मैटर असां वटि आहिनि, को हिकिड़ो न आहे। अच्छा अबड़ो साहब, आख़िर में मां तव्हांखे इहो पुछंदुमि, तव्हां बीइंग एन एक्सपर्ट त तव्हां छा मतिलबु सजेस्ट कंदो, छा एडवाइस कंदो इन्हनि डिपार्टमेंट्स खे कीअं अञा बहितर, जेका असल में परफॉर्मेंस जेका आहे न, तव्हांजी सभु ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि, पर जेका परफॉर्मेंस आहे डिपार्टमेंट जी उनखे कीअं बहितर करे सघे? ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां क्लियर त जीअं त रिश्वत ॾींदड़ ऐं वठंदड़ ॿई जहन्नमी आहिनि, पर मां हिकिड़ी वरी बि वाज़े ॻाल्हि ॿुधायां त असांजे मुआशिरे में हाणे हिकिड़ो ईअं सम्झो त इहो फैशन थी वियो आहे त अवाम जेको लाइन में बीहणु खपंदो त लाइन में बीही पंहिंजे वारे जो इंतज़ारु करे हुनजो कमु थिए, त उहो अलाए छो एतिरो बेसब्रो थी पियो आहे जो पैसा खणी वञी पंहिंजे हथ सां पंहिंजे ख़ुशीअ सां ऑफिसर खे ॾिए थो त जल्दी कमु करे ॾियो। सही, अदरवाइज़ त उहो फाइल सही। अबड़ो साहब, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर जेकॾहिं तव्हां पैसा नथा ॾिना वञनि त पोइ फाइल अॻिते वधे ई कोन थी। थैंक यू अबड़ो साहब, थैंक यू वेरी मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो, थैंक यू वेरी मच। मिस, मुंहिंजे ख़्याल में अबड़े साहिबु ॾाढो असांखे हिकिड़ो पंहिंजो टेक्निकल इनपुट ॾिनो। मां सम्झां थो त असां वटि कुझु ऑफिसर आहिनि जंहिंजे करे इदारा अॼु ताईं क़ाइमु आहिनि ऐं उनजो नालो बि आहे। ओवरऑल जेकॾहिं असां ॾिसूं था न, ओवरऑल ग्राउंड ते इन्हनि इदारनि जो को हिकिड़ो इफेक्टिव रोल हुजे, जंहिंसां मिसाल तौर ते एंटी करप्शन डिपार्टमेंट जो हिकिड़ो फीयर हुजे, उते जेके ज़िले लेवल ते ऑफिसर्स आहिनि, ज़िले लेवल ते हिकिड़ी सर्कल आहे, हिकिड़ी टीम आहे, त हिकिड़ो उन्हनि जो एॾो हिकिड़ो फंक्शन हुजे, आगाही मुहिम हुजे, माण्हुनि उनजी प्रेजेंस मूंखे जेकॾहिं आई एम सॉरी टू से, मूंखे इन्हनि डिपार्टमेंट्स जी जेका प्रेजेंस आहे, प्रेजेंस इन सेंस की उहो पॉज़िटिव जेको रोल आहे उहो मूंखे अॼु ताईं नज़र कोन आयो आहे। त हिकिड़ा एॾा वॾा इदारा आहिनि जेका असांजी ॻाल्हि कई त असां वटि वॾो हिकिड़ो स्टाफ आहे, फैसिलिटीज़ आहिनि, माण्हू आहिनि, हिकिड़ो सिस्टम आहे, उन जो जेको ओवरऑल असांखे नज़र कोन ईंदो। कॾहिं कॾहिं साल में
किथे को छापो लॻो, कंहिंखां 10,000 निकिता, कंहिंखां 20,000 निकिता, हिते त करोड़नि अरबनि रुपयनि जी करप्शन थिए थी, त उन्हनि खे केरु थो ॾिसे, उन्हनि जे ख़िलाफ़ु केरु थो एक्शन वठे। बहरहाल इलाही शयूं आहिनि जिन खे एड्रेस करण जी ज़रूरत आहे ऐं दुआ ई करे सघिजे थी। इहे इदारा जेके असां वटि तव्हां ॾिसो तालुके लेवल ते तव्हां वञो त तव्हांखे सरकारी अस्पताल में दवाऊं कोन मिलंदियूं। तव्हां जेकॾहिं उते वञो त उते जेके रेवेन्यू खाता आहिनि उते तव्हां ॾिसो त दुकान खुलिया पिया आहिनि ऐं तव्हां मुंहिंजे ख़्याल में कोन थो लॻे त कंहिं माण्हू जो जाइज़ कमु बग़ैर पैसनि सां थींदो हुजे। तव्हां जाइज़ कमु वठणु वञो तव्हां पुलिस तव्हांजी FIR न कटींदी जेसिताईं तव्हां हुनखे पैसा न ॾींदो। तव्हां रेवेन्यू खाते में वञो, जेको कोटवार आहे उहो तव्हांखे तपेदार सां न मिलाईंदो जेसिताईं तव्हां हुनखे पैसा न ॾियो। तव्हांखे जेकॾहिं पंहिंजो को खातो तब्दील कराइणो आहे, को जाइज़ कमु करिणो, उहो तव्हांजो थींदो ई कोन्हे जेसिताईं तव्हां पैसा ॾियो। हाणे जेकॾहिं मिसाल तौर ते तव्हां उन फॉर्मेलिटीज़ ते वञो, हू चवंदा त भई हीउ जेको तोखे कमु कराइणो आहे हिन में तोखे हे शयूं कराइणियूं आहिनि, त उहे जेकॾहिं तव्हां शयूं उहे कराइण था वञो त तव्हांजो जेको PRC डोमिसाइल आहे उहो ई तव्हांजो साल खां वधीक टाइम वठी सघे थो। फैज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां फैज़ साहब जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं एंटी करप्शन डिपार्टमेंट ऑफिसर्स जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। ग्राउंड रियलिटीज़ कुझु ॿियूं आहिनि, तव्हां बि ॼाणो था, असां बि ॼाणूं था, पर अगरि इहो सवाल पैदा थिए थो त करप्शन खे कीअं रोके सघिजे थो, त उहो सिर्फ़ु सरकार जो कमु न आहे, हुकूमत जो कमु न आहे, उन में इज्तिमाही ऐं इनफ़रादी तौर ते असां बि इन्वॉल्व आहियूं। अगरि असां पाण चाहियूं त करप्शन खे रोके सघूं था। पाण मिलंदासीं ॿिए प्रोग्राम सां गॾु। अला भाई।